बिरहमाणाबाद, मंसूरा या दिलोर, ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हिक ई परगिणे लाइ इस्तेमालु थियनि था। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो अनवर पीरज़ादो साहिबु हिलाल पाकिस्तान में आयो, जनाब फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु, अलाबश खेड़ो साहिबु, इक़बाल दल साहिबु, नसीर एजाज साहिबु, इन्हनि असलम आज़ाद साहिबु, इन्हनि सां कचहरी थी ऐं हुन चयो त न लफ़्ज़ मुअन जो दड़ो आहे ऐं न मुअन जो दड़ो आहे ॿलड़े जी, ऐं उतां जा आस पास जा मुहन जे दड़े जे रहवासी हुनखे मुहे जो दड़ो चवंदा आहिनि। मीम हे ये नून, मुहे जो दड़ो। जंहिंखां पोइ काफ़ी अख़बारूं जिन खे इहा ख़बर पइजी वई त ही न मुहन जो दड़ो आहे न मुअन जो दड़ो आहे, बल्कि ही मुहे जो दड़ो आहे, त उनखे मुहे जो दड़ो करे लिखंदियूं आहिनि। बिल्कुलु अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थी छंछर ते। ॾाढे ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जॾहिं कल्ह सॼो ॾींहुं इहो बहस हलंदो रहियो, कनि सोशल मीडिया ते इहो तासुर ॾिनो त जनाब अरबाब नेक मोहम्मद खे बिरहमाणाबाद हेरिटेज कॉन्फ्रेंस मां कढियो वियो, धिका ॾेई कढियो वियो। उनजी कनि माण्हुनि आजियां कई, कनि वरी उनजी मज़म्मत कई। इहो सिलसिलो सॼो ॾींहुं हलियो। नेक मोहम्मद अरबाब साहिबु उन सां नज़रियाती इख़्तिलाफ़ सभु भेरा करे सघजनि था। हू पंहिंजी ज़ात में बि रंग बरंगी इंसान आहे। कॾहिं हू साओ लिबास पाए, फ़क़ीराणो लिबास पाए घुमंदो आहे, त कॾहिं वरी कश्तो खणी सूफ़ियाणो लिबास पाए घुमंदो आहे, त कॾहिं वरी आम लिबास में हूंदो आहे। तमामु घणो मुहक़िक़ क़िस्म जो इंसान आहे ऐं अलाह साईं उनखे ख़ुदादाद सलाहियत एतिरी ॾिनी आहे जो जॾहिं बि माण्हू हुनजी तहरीर पढ़णु शुरू कंदो त जेसि ताईं ख़तमु न थिए हू उनखे अध में नथो छॾे सघे। ऐं नंबर ॿिए ते त हुनजा जेके हवाला हूंदा आहिनि, हुनजी जेका यादाश्त आहे माशाअल्लाह उहा ज़बरदस्त क़िस्म जी आहे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे माण्हूअ मंझां इहा तवक़ा ई नथी करे सघिजे जेका उते हुन बदमज़गी कई आहे या जेका थी आहे। जेका हिन सिलसिले में जॾहिं राय वरिती वई, पाण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उमरकोट में कल्ह जनाब अरबाब नेक मोहम्मद साहिबु चवे थो त मिली यकजहती काउंसिल जे सदर साहिबज़ादे अबुल ख़ैर मोहम्मद ज़ुबैर, रुहानी शख़्सियत पीर मोहम्मद अयूब जान सरहंदी ऐं जमायत इस्लामी जे प्रोफेसर अब्दुल रहीम कुरैशी साहिब जन बज़्म सूफ़िया जे नाले सां हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे, जंहिंजो मूंखे सदर मुक़ररु कयो वियो आहे। हीउ पहिरियों इंकिशाफ़ आहे जेको हुननि कयो आहे त हू बज़्म सूफ़िया जा सदर आहिनि। हिन खां घणो अॻु में बज़्म सूफ़िया सिंध साईं GM सैयद जन ठाही हुई। हू चवे थो त जंहिं जाइ ते बिरहमाणाबाद कॉन्फ्रेंस थी रही हुई, असुल में इहा जाइ मंसूर आहे, जंहिंजो जेको अरबन जो तख़्तगाह बि रहियो आहे। मंसूरा जे नाले सां जमायत इस्लामी जो वॾो मर्कज़ लाहौर में बि आहे। ही अरबाब नेक मोहम्मद खे इहा बि शिकायत आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंध अलाजी या सकाफ़त खाते तरफ़ां जंहिंजो आसार क़दीमा वारो ज़ेली इदारो बि आहे, उन तरफ़ां जेके किताब वग़ैरह छपाया वञनि था, उन्हनि में मोहम्मद कासिम या अहिड़े क़िस्म जा जेके किरदार आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। सोच जो फ़र्क़ु आहे, ॻाल्हि जो फ़र्क़ु आहे। इहा ॻाल्हि वाज़े आहे त सिंध जी वॾी आबादी मोहम्मद बिन कासिम खे पंहिंजो विलियन थी सम्झे, राजा ॾाहर खे पंहिंजो हीरो थी सम्झे। जनाब रसूल बख्श पली जो साहिबु, साईं GM सैयद साहिबु या ॿिया जेके सिंध जा अदीब दानिश्वर आहिनि, उन्हनि जो इन ॾिस में मौक़िफ़ वाज़े आहे। इन में का बि ॿ राय कान्हे का। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो जमायत इस्लामी तरफ़ां कराची जे हिकिड़े होटल में इफ़्तार पार्टी ॾिनी वई, 10 रमज़ान हुजे ग़ालिबन, त मेहनती साहिबु जेको हुननि जो आहे हिकु सदर हुयो उन्हनि ॾींहंनि में, त उन असांखे मुबारकबाद ॾींदे मोहम्मद बिन कासिम सिंध फ़तह कई। उते मूं हुनखे वाज़े कयो त मोहम्मद बिन कासिम तव्हांजे लाइ हीरो थी सघे थो, पर असां सिंध वारनि जे लाइ हीरो कोन्हे को। ऐं मूं हुनखे ॿुधायो त तारीख़ असांखे ॿुधाए थी त केरला जेको इंडिया जो इलाइक़ो आहे, बाबुल इस्लाम उहो आहे, उते सभ खां पहिरियां असां वरी हिन खिते मां इस्लाम पहुतो हुयो ऐं सिंध में मोहम्मद बिन कासिम खां अॻु में इस्लाम अची चुको हुयो। मोहम्मद बिन कासिम लाइ चयो थो वञे त हुन हिजाज बिन यूसुफ जंहिंजे हथां केतिरा ई असाबनि जी शहादत थी, रिसालत माप जे साहबनि जी शहादत थी, असाबनि जी शहादत थी, ऐं केतिरा ई ताबईन जेके सो हुन जे हथां शहीद थिया। हुनजी जेका आहे सा जेके ज़ुल्म आहिनि उहे कंहिंखां बि तारीख़ में लिखियल उन्हनि खे उन्हनि जो नुमाइंदो बणिजी हिते सिंध में आयो हुयो। ऐं सिंध मां जॾहिं वरी जंहिं तरीक़े सां वियो हो उहो बि हिकिड़ो तारीख़ जो हिसो आहे। इहे ॿ हिकिड़ा नज़रिया आहिनि।
हिकिड़ो नज़रियो मोहम्मद बिन क़ासिम खे पंहिंजो हीरो थो सम्झे, ॿियो हुनखे विलियन थो सम्झे। हिकिड़ो नज़रियो राजा ॾाहर खे पंहिंजो हीरो थो सम्झे, ॿियो हुनखे विलियन थो सम्झे। इहे हिकिड़े तारीख़ी बहस मुबाहिसा आहिनि ऐं इहे बहस मुबाहिसा हलंदा पिया। एतिरो जज़्बाती थी थो वञे, हू चवे थो त मां सभिनी खे माफ़ बि कयां थो। माफ़ करण खां पोइ सेमिनार कराईंदड़नि खे एतिरो अॻिते वधी थो वञे जो इहो चवण में बि हॿक महसूसु नथो करे त इहे मोदीअ जा एजेंट आहिनि। ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं हुननि खे हू जेको आहे सो बुरनि लफ़्ज़नि सां बि, जंहिंमें हराम पाई जहिड़ा लफ़्ज़ हुननि हराम पाई कई आहे, हू कमीना बि कई आहे, हू लानती बि हुननि खे कोठे थो ऐं हुननि खे लूसी लपाटी बि जेके ऑर्गेनाइज़र्स वग़ैरह आहिनि, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ जेके कंहिं बि सूरत में अरबाब साहब खे नथा सुहनि, उहे मुंतज़मीन जे लाइ इस्तेमालु करे थो। तासुर इहो ॾिनो वियो त हू जेको आहे हुनखे प्रोग्राम मां कढियो वियो, कारकुननि हुनखे प्रोग्राम मां कढियो, ऑर्गेनाइज़र्स हुनखे प्रोग्राम मां कढियो, पर प्रोग्राम जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे अॻुवाण प्रोफेसर मोहम्मद याक़ूब आरिसर जेको बयानु ॾिनो आहे, जेका हुन स्टेटमेंट ॾिनी आहे, उन में हुन चयो त हुनखे कंहिं बि कढियो कोन्हे को। हुन केतिरा ई दफ़ा स्टेज ते अची करे प्रोग्राम खे फिटाइण जी कोशिशि कई। प्रोग्राम स्टेज ते उन वक़्तु जनाब अब्दुल अलीम लाशारी साहब जन वेठा हुआ ऐं ॿिया जेके बि दोस्त वेठा हुआ, उन्हनि हिन खे बार बार इहा कोशिशि कई त भई तूं महिरबानी करे, कलीम लाशारी साहब हुयो, मंज़ूर कनास हुयो, त तूं ॻाल्हाए, पंहिंजो मौक़िफ़ ॾे। ऐं अब्दुल अलीम लाशारी स्टेज ते वञी करे, डाइस ते वञी करे, रोस्टम ते वञी करे खेसि सॼो बि त साईं तव्हां अचो, महिरबानी करे पंहिंजा ख़्यालात ॾियो, पर उते वेठो रहियो। अच्छा, हू इल्ज़ाम थो हणे या हू ॻाल्हि थो करे या हू पंहिंजी जेका आहे प्रोफेसर मोहम्मद याक़ूब आरिसर साहब त 2 दफ़ा अॻु में 18 तारीख़ खां 2 दफ़ा अॻु में, कॉन्फ्रेंस वारे ॾींहं खां 2 दफ़ा अॻु में हुन फ़ोन करे धमकी बि ॾिनी हुई। आख़िरी फ़ोन हुन 17 तारीख़ ते कई त मां हिते बिरहमणाबाद जे भरिसां पहुची वियो आहियां, मंसूरा जे भरिसां पहुची वियो आहियां, सुभाणे असां कारा झंडा खणी तव्हांजे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदासीं, असां झंडा खणी तव्हांजे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदासीं। हिन सिलसिले में जेका राय साम्हूं आई आहे उहा इहा आहे त मकानी तौर ते बिरहणाबाद ऐं मंसूरा ॿई नाला इस्तेमालु नथा थियनि, बल्कि हिन खे दिलोर सॼो वञे थो, जेको थाणे तपे में वाक़िअ आहे। 1882 में जमड़ाऊ केनाल ते जेका मोरी ठही, उनखे बि अॼु सूदो दिलोर मोरीअ जे नाले सां यादि कयो वञे थो या सॼो वञे थो। मिर्ज़ा कलीच बेग हिन खे वरी ॿांभरा लिखियो आहे, जंहिंजे सबूत तौरु हू खेरे कलोई जी देह ॿांभणा जो ज़िक्र बि कयो आहे, जेका हिन वक़्तु यूसी तैयब थहीन में आहे। सिंध में हिन वक़्तु हालत इहा आहे, अॻ में सेमिनार थींदा हुआ, प्रोग्राम थींदा हुया, कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं, सिंध सर्वेंट सोसाइटी जा 3-3, 4-4 ॾींहं प्रोग्राम लगातार हलंदा हुआ, कल्चर डिपार्टमेंट जा वॾियूं कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं। जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेका सिंध थ्रू सेंचुरी, सिंध सदियुनि जे आईने में जेका कॉन्फ्रेंस कोठाई, जेको 3 ॾींहं हलंदी रही, उनजो त अॼु ॾींहं ताईं केरु जवाबु पेश करे न सघियो आहे। असांजा हुकुमरान इहे इन्हनि ॻाल्हियुनि खां परे थी विया आहिनि, पर जॾहिं वरी जेकॾहिं को असांजो अहिड़ो प्रोग्राम थिए थो त उनखे उन में रंग में भंग विझणु, इहा कहिड़े क़िस्म जी दानिशवरी आहे, इहा कहिड़े क़िस्म जी ॾाप आहे, इहा कहिड़े क़िस्म जी सियासत आहे। कल्ह जीअं उमरकोट में नेक मोहम्मद अरबाब साहब ऐलान कयो त असां जेको आहे सो पंहिंजे बज़म तरफ़ां असां साहिबज़ादा याक़ूब जी हिदायतुनि ते, असां मोहम्मद बिन क़ासिम ते या इन ते मंसूरा ते असां कॉन्फ्रेंस कोठाइण वारा आहियूं। छा इहा ॻाल्हि इन खां अॻु में न पियो करे सघे? ख़ुदा खे मञो, सिंध में पहिरियां ई अदबी सकाफ़ती प्रोग्रामनि जी खूट पैदा थी चुकी आहे। सिंधी अदबी संगत असांजी गुरूअनि में वकिरजी चुकी आहे। उनजे खे बि जेको आहे सो मिलाइण जे लाइ कोशिशूं थी रहियूं आहिनि। सिंधी अदबी संगत हिन वक़्तु धड़ाबंदी जो शिकार आहे। मोहम्मद खान अबड़े खे शाबस आहे, जेको जुस्तजू करे रहिया आहे, महिनत करे रहिया आहे। जल्दी असां ख़ुशख़बरी ॿुधंदासीं त सिंधी अदबी संगत न रुॻो हिकु प्लेटफॉर्म ते सभई अदीब असांजा गॾु थी विया आहिनि, पर वॾे क़िस्म जूं कॉन्फ्रेंसूं ऐं अहिड़े क़िस्म जा सेमिनार ऐं मुज़ाकरा बि करे रहिया आहिनि, जंहिंजी सिंध खे हिन वक़्तु ज़रूरत आहे। बहरहाल जेको कुझु थियो
उहो सही न थियो। अरबाब साहब जीअं हाणे ऐलान कयो आहे त मंसूरा ते पंहिंजी कॉन्फ्रेंस कराईंदो, अहिड़े क़िस्म जा उन जवाब ॾियण जे लाइ जेकॾहिं हू आज़ादु आहे, किताब लिखे, मुज़ाकरा कराए, डिसीशन्स करे, पर इहा अख़लाक़ियात कान्हे का जो कंहिंजे ॿिए प्रोग्राम में वञी करे उनजो प्रोग्राम फिटाइजे। सिंध खे हिन वक़्तु अमुन जी ज़रूरत आहे, सिंध खे हिन वक़्तु अदबी प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे, तारीख़ खे सहेड़ण जी ज़रूरत आहे, न कि इन सिलसिले में थींदड़ कम खे फिटाइण जी। अॼु जी ओपन सीक्रेट मां पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। आला भाई।